देवताणी जद खडारो शहर के सोहेल रज़ा फार्म वासी 14 वरन जो अशोक पुट गंगाराम कोहली से मुबीना बदफाली और तशद्दुद कंदड़ जवाबदारन की गिरफ्तारी न थियण खिलाफ वारसन और सिंधी शागिर्द तहरीक जे अगवानन जो एहतजाजी मुज़ाहिरो जवाबदारन की गिरफ्तारी की घुर कई है। अगवानन सिंधी शागिर्द तहरीक ज़िला बदीन के सदर सुरेश बेल, आनंद राज, वालू कोहली, गंगाराम कोहली और बेन एहतजाज कंदे चयो त अशोक पुट गंगाराम कोहली के बिन जवाबदारन ज़ोरी मोटरसाइकिल ते खणी वञी जंग में सख्त तशद्दुद करे बदफाली जो निशानो बणायो वियो। अड़े वाक़े के केस ॾेई थाने ते पिणु दाख़िल करायो वियो आहे। पुलिस सियासी दबाव सबब जवाबदारन के गिरफ्तार न थी करे। इन्हनि IG सिंध, SSP बदीन ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीम खे अपील कई आहे त जवाबदार गिरफ्तार करे इंसाफ़ फ़िराहम कयो वञे ऐं जवाबदार केस तां हथ खणण लाइ हिरासा करण लॻाइनि। हू बाअसर हुजण करे कंहिं बि वक़्तु जान जो नुक़सान करे सघनि था। रिपोर्ट करे रहियो आहे मुजतबा खोसो, प्रेस तर्जुमान, सोशल मीडिया सेंटर सिंध। अशोक कुमार सा बदफली कंदड़न के अशोक सा बदफली कंदड़न के सेफ छलगिरी के सेफ छलगिरी के अली रज़ा फार्म जा नड्रो असांजे वियो बनी ते असीं वासी बनी ते आयो पे इन्हनि खां नागदासी कई है। इन्हनि छलगरी सैफला ऐं भुट्टो छलगरी इन्हनि नागदासी कई है। असां खां इंसाफ़ कयो वञे। सिंध SSP बदीन खां मुतालबो करियूं था असांखे